अस्सलामुअलैकुम नाज़रीन, तो अनिस रहा हो अक्सर न्यूज़ नाज़रीन तासा खबर शामिल कंदा हलूं। मलीर खान जाते धणी परतू मूसा ॻोठ में सेवरेज जो गंदो पानी घरनि में काहे पियो। सेवरेज जे गंदे पानी सबब केतिरनि बीमारियुनि जनम वरितो। टाइफाइड, मलेरिया ऐं मासूम ॿार मुब्तला। गलियुनि में गंदे पानी जे करे नमाज़ी मस्जिद ॾांहुं वेंदे गंदे पाणीअ मां गुज़रण ते मजबूर। केतिरनि ई महीननि खां यूसी चेयरमैन खे दरख़्वास्त ॾियण जे बावजूद भी को बि अमल दरामद नाहे थी सघियो। ॻोठाणनि जो मुतालबो कंदे चयो त जल्द खां जल्द सेवरेज जो गंदो पानी निकाल कयो वञे। ॿी सूरत में ज़िले काउंसिल ऑफिस जो घेराव कयो वेंदो। रिपोर्ट करे रहियो आहे सैयद सलमान शाह, अक्सर न्यूज़।